नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो में ख़बर ॾींदा आहियूं त सोबोदेरो जे SHO सोबोदेरो दिल्ली जान मंगसी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SSP खैरपुर अमीर मसूद मंगसी जी हिदायत ते खुफ़िया इतला मिलण ते खानवान शगियूं लिंक रोड पीर नादिर शाह लग लीमन जे बाग में ॾोहारियुनि सां पुलिस मुक़ाबिलो थियो। पुलिस मुक़ाबले में मुगवी फिदा हुसैन खोखर खे बाज़ियाब कराए ॾोहारी इब्राहिम ख़ासकेली संदसि ज़ाल बेनज़ीर ख़ासकेली खे संगीन बैरल बंदूक समेत गिरफ़्तार कयो। 6 ॾोहारी फरार थी विया आहिनि। ॾोहारी लियाकत मुगवी फिदा हुसैन खोखर जेको सोबोदेरो जे ॻोठ न्याज़ मोहम्मद खोखर जो रवासी आहे, इन खां गिरफ़्तार थियल औरत ज़रिए मोबाइल ते बि 2 करोड़ रुपया भुंग तलब कयो हो। 6 ॾींहं अॻु अगवा कयो ॾोहारियुनि ख़िलाफ़ सोबोदेरो थाणे ते 2 अलॻि सरकार पारां केस दाख़िल कया विया आहिनि। मुगवी चयो त मूंखे ॾोहारी अखियुनि ते पटी ॿधी मुख़्तलिफ़ हंधनि ते लिकाईंदा हुआ, भुंग लाइ तशद्दुद कंदा हुआ। गिरफ़्तार थियल औरत ऐं इब्राहिम ख़ासकेली ॾोहारियुनि जे टोले में हुआ। मूंखे पुलिस मुक़ाबिलो करे छॾायो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।